अस्सलाम नाज़रीन, पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं मेरान यूनिवर्सिटी में, जिते टेडेक्स म्यूट जे नाले सां हिकिड़ो इंटरनेशनल इवेंट थी रहियो आहे। अॼु असां पाण मौजूदु आहिनि बाबा राजकुमार, जेके टंडवादम जी हिकु मशहूरु शख़्सियत आहिनि, जिन जो समाजी कम तमामु घणा आहिनि। जेके अवां ॾिठो हूंदो हिकिड़ो ट्रेंड जेको साईं जिन मुतारफ़ करे त गॾियल शादियूं, इज्तिमाही शादियूं, जेके सवें जी तइदाद में साईं जिन शादियूं करायूं, उन्हनि खे ॾाजनि लाइ तालीम लाइ साईं जिन तमामु बहितरीनु कमु थियल आहे। अचो साईं जिन खां वीचार पुछूं था त साईं जिन हिन फील्ड में या हिन सोच में कॾहिं खां आया ऐं साईं जिन खे इन शइ में कमु करण केतिरो सुकून मिले पियो। सर साईं अस्सलाम वालेकुम। जी सर, जेको अवां कमु कयो पिया फलाही कमु, उन जे बारे में कुझु असांखे ॿुधाइजो। जीअं त साईं फलाही कमु दुनिया सम्झे थी, अगरि दरअसल त फ़र्ज़ु आहे, ऐं ईअं सम्झां त सदियुनि जो रहियल कर्ज़ु आहे जेको अदा करणो आहे, ऐं कम्यूनिटियुनि ते फ़र्ज़ु थिए थो त क़ौम उहा तरक़ी करे थी या जेको डिलीवर करे थी। त मूं पंहिंजे हिसाब सां ईअं सोचियो त संगत आहे, साथ आहे, छो न इन्हनि जे ज़रिए सां कुझु करे सघूं। सो 1983-84 खां वठी इन फील्ड में ऐं मालिक जी रहमत रही आहे। सुकून त उहो ॿुधाइण खां अलॻि शइ आहे, मगर हूअं ई हिकु दुनियावी तौर ते इज़त ॾिसो त जेको माण्हू पंहिंजे घर में मूवमेंट न करे सघे पंहिंजी मर्ज़ीअ सां, ऐं उहो हींअर पूरी मुल्क घुमी रहियो आहे, शहर घुमी रहियो आहे। हे दोस्त अहबाबनि चूड़ियो बॉर्डर रास्ता खां वठी कागान नारायण ताईं, वरी उन में मुख़्तलिफ़ कैंपस वग़ैरह हर तरह जी ख़िदमत। इहे त हुनजो रहमत आहे। साईं तव्हांजो जनमभूमि टंडवादम आहे। जी जी, त टंडवादम जी थोरी तारीख़ जे बारे में या उते माण्हुनि जे बारे में थोरो असांखे। हा बिल्कुलु ज़रूरी आहे। टंडवादम बिफोर पार्टीशन इट कॉल्ड द पेरिस ऑफ सिंध, ऐं उन खां अलावा हिनखे चयो वेंदो अधु काशी। असांजे माना हिते घणे खां घणा किताब लिखियल आहे, सिंधियोलॉजी में मौजूदु आहे टंडवादम जी तारीख़ 26 खां 46 ताईं, उहो मशहूरु किताबु आहे। उन में लिखियलु आहे त टंडवादम में 178 शिवाला, 46 गौशाला हुयूं, धर्मशालाऊं एतिरियूं। ईअं सम्झो त जेको असांखे जीअं को वञनि उलमा जो सर्टिफिकेट मिलंदो आहे त को मदरसो या को अहिड़ो ॾींदो आहे, त तीअं असांजो टंडवादम हिकु अहिड़ो सिटी हो त जेकॾहिं को असांजो हिंदू धर्म जो भॻत टंडवादम में न उते जंहिं हुन में शो परफॉर्म न कयो त हुनखे तेसिताईं भॻत या आलम न चयो वेंदो। त इहा हुनजी कंडीशन पेरिस ऑफ सिंध जे नाले सां मशहूरु आहे। तव्हां जेकॾहिं माना सच कंदा कहिड़ो शहर आहे पेरिस ऑफ सिंध नाले सां, अंदाज़ो कयो त उन वक़्तु बिफोर पार्टीशन 4 न्यूज़ पेपर डेली निकिरंदा हुआ हुते, जेको हींअर अञा पाकिस्तान ठहण खां 71 सालनि खां पोइ बि अञा ताईं को न्यूज़ पेपर हुते कोन पियो निकिरे। अच्छा सर, जेको इज्तिमाही शादियूं कराईंदा आहियो, उहो कहिड़े सन खां तव्हां शुरू कया? हिन वक़्तु ताईं तक़रीबन तव्हां घणियूं शादियूं कराए चुका आहियो? जीअं त साईं 2013 खां वठी शुरू कयोसीं, ऐं हिन वक़्तु ताईं 1000 खां मथे जोड़नि जूं शादियूं कराए चुका आहियूं। ऐं इक्वल बेसिक ते 50% मुस्लिम 50% हिंदू। मुआशिरे मंझि मज़हबी रवादारी प्यार अमन जो पैगाम पहुचे। तालीम जे बारे में अवां जो जेके काविश महिनतूं आहिनि, तंहिं महिल तव्हांजा घणा स्कूल हलनि पिया ऐं उनजो फंक्शन कीअं आहे? स्कूल त कोन पिया हलनि, शेल्टर असां ट्यूशन सेंटर ठाहिया आहिनि। स्कूल त ऑलरेडी ॾिसो आहिनि, ऐं हिन लाइ वरी वॾी फंडिंग जी ज़रूरत हुजे। शेल्टर सेंटर ठाहिया अथऊं त ॻोठनि में जेके अनपढ़ियल पढ़ियल ॿारनि खे असां पंहिंजे हिसाब सां कुझु ट्रेन कईंदा, उन्हनि खे फाइनेंशियल सपोर्ट कईंदा, सामान प्रोवाइड कईंदा, उते जे ॿारनि खे ख़ासि करे नियाणियुनि खे इहो पढ़ायो वञे। हुनखे अलावा हिन जी तबलीग बि कयूं पिया त नियाणियूं पढ़ण खां सवाइ न उहो हिकिड़ो उहा। तंहिंखां अलावा इंस्टीट्यूट खोलियल आहे, गुरुकुल इंस्टीट्यूट नाले सां, जंहिंमें कंप्यूटर, सिलाई, पार्लर, ट्यूशन, लैंग्वेज इहे हुते सेखारींदा। तंहिंखां अलावा असां वरी हिकिड़ो ॿियो फॉर्मेट ठाहियो आहे, हुनजो नालो आहे गुरुकुल लर्निंग थ्रू एक्टिविटीज़, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ लेवल में किड्स लेवल अलॻि, यूथ लेवल अलॻि में उन्हनि ॿारनि खे हिकु यूनिक तरीक़े सां पढ़ाईंदा सेखारींदा आहियूं एक्टिविटीज़ जे ज़रिए। ऐं उहो बि हिंदू मुस्लिम गॾु उहो गुज़िश्ता 4 सालनि खां, पर उहो कंदा आहियूं जो समर कैंप, विंटर कैंप ऐं संडे क्लासिस। अवां जेको ख़ासि पैगाम असांजे सिंध जे नौजवाननि लाइ त
जीअं ई हिकिड़ी त जीअं त रवादारी की तव्हां ॻाल्हि कई मज़हब रवादारी उन खां अलावा सहप सब्र इन बारे में नौजवान खे कीअं छा मुंहिंजो त हिकिड़ो इहो रहियो आहे त असां जॾहिं पॉज़िटिव कुझु करणु शुरू कंदासीं त पॉज़िटिविटी पाण मुरादो वधंदी हिन वक़्तु असांजे सिंध जो नौजवान नेगेटिविटी में आहे मुआशिरे में एतिरियूं महरूमियूं मायूसियूं आहिनि बेरोज़गारी महांगाई वरी जेको जीअं चइजे नाइंसाफ़ियूं त उन्हनि मुंहिंजे एतिरो पकड़ियल आहे जो मायूसीअ में आहे मायूसीअ में इंसान या त छा कंदा जो गुनाहनि जे तरफ़ वधीक वेंदो या ख़राबु ॿिनि में वेंदो हींअर गुटको किसो या अजायूं ॿियूं मन शयुनि में जेको असांजो नौजवान आहे उहो इन करे आहे हीअ पॉज़िटिव जे मां सोचणु या करणु लॻंदो न पाण मुराद हिन में चेंज ईंदी